अच्छा, क्लास 57 में कुछ स्टूडेंट्स ग़लती कई आहे। ॾिसो हे कीअं थींदो। ॿिनि जो खोड़ो पहिरियों पंजनि ते पढ़ंदासीं, एक ॾूॾू ॿिॾूं चार, ॿ दफ़ा खोड़ो वेंदुसि। ठीकु आहे, असांखे बीहारणो 5, असां बीहारियोसीं 4, हिकु बची पवंदो, हेॾे ईंदो, घणा थी वेंदा 17। हाणे 17 ते खोड़ो पढ़ंदासीं, एक ॾूॾू ॿिॾूं 4, टे ॾू 6, 4 ॾू 8, 5 ॾू 10, 6 ॾू 12, 7 ॾू 14, 8 ॾू 16। ठीकु आहे, 8 ॾू 16, हिते पाछी हिकु बची, छो जो असांखे बीहारणो 17, असां बीहारियोसीं 16, हिकु बची पवंदो। इन में काफ़ी स्टूडेंट हिते 23 लिखियो आहे, यानी ॿिनि जो खोड़ो हिन ते 2 दफ़ा आयो अथऊं ऐं 7 ते 3 दफ़ा आयो अथऊं। न, हिन ते 2 दफ़ा आणंदो त हिकु बची पवंदो, उहो हेॾे ईंदो, जीअं आम जुज़न में थींदो आहे। ठीकु आहे, आख़िर में जेको हिकु बची पवंदो उहो हेॾे रखंदासीं। हाणे ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 4 दफ़ा, पाछी घणी बचंदी 0। उअं ई बि जेको ॿधी अंग हूंदो आहे हुन में पाछी हमेशह 0 बचंदी आहे। ठीकु आहे, हाणे हे ॾिसो ॿधी अंग आहे, मूंखे अॻु में ई ख़बर आहे पाछी छा बचंदी 0, पर असां खोड़ो हणी ॾिसूं था। ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 7 दफ़ा, 7 ॾू 14, हे पाछी 0 बची पवंदी। वरी ॿिनि जो खोड़ो, हाणे ॾिसो 21 अंग आहे, पाछी हिकिड़ी हिकु बचंदी, एक ॾूॾू ॿिॾूं 4, 3 ॾू 6, असांखे बीहारणो 7, असां 6 बीहारियोसीं, हिकु बची पियो। हाणे वरी ॿिनि जो खोड़ो हिकु दफ़ो, पाछी 1 बचंदी, इन करे जो 21 अंग हुयो। ठीकु आहे, एक ॾू ॾू। हाणे असां हेठां खां मथे लिखणु शुरू कंदासीं त 57 जेको आहे छाजे बराबरि थी वेंदो, 111,001। हेठां नंढड़ा 2 ॾींदासीं, से असांजो छा थी वियो, आंसर थी वियो। ठीकु आहे।